मां उन जी इहो तव्हांखे न ॿुधाईंदासीं त थो त लाई ते अस्सलाम वालेकुम नाज़रीन। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? सब ठीक ठाक आहियो? फेसबुक ते लाइव आई आहे रानी अब्बासी, असांजी तमामु प्यारी दोस्त एक्ट्रेस। एडी गर्मी में असां एंजॉय करे जेको सो हिकिड़ी ॻाल्हि कोड़ी के गुबरी जे सेट ते आहियूं, असां तव्हांखे ॿुधायूं त गर्मी ॾाढी आहे, पर तव्हांजे चेहरनि ते मुस्कुराहण आणण जे लाइ असां हिते आहियूं। असां गर्मी खे विसारे छॾियो आहे ऐं माशाल्लाह रानी अब्बासी असांजी तमामु प्यारी एक्ट्रेस। ए मुंहिंजी मां जो वनवा असां जम्मा जी शादी था करें, पर हे पंहिंजी मां जी शादी था करें। हिकिड़ी दाल मां तव्हांखे ॿुधायां आहे त मुंहिंजी अम्मा जॾहिं थरमाईंदी आहे न त ॾाढी प्यारी लॻंदी आहे। असांजी अम्मा कीअं तव्हांजी अम्मा खे शर्माइण ई न ईंदो आहे। डायरेक्ट चंबोड़ा नींदे ना जे में डायरेक्ट चंबोड़ा असांजो तमामु सुहिणो कॉमेडियन अमजद गुल जेको हिते पंहिंजो दाख़िले जो करे आप जमीन असां सभु गॾु आहियूं। असां मेन असांजो माण्हू कैमरा मैन असां लुत्फ़ अच्छा लाइट पे हले माशाल्लाह माशाल्लाह। ॿियो भाउ कीअं थो लॻे कम ते कार, कीअं थो लॻे? तव्हां इंजॉय पिया कयूं। असांजो मेन असां सेट ते मौजूद आहियूं। आज करी अदा बिशारत समोसा डायरेक्ट मुंहिंजी अम्मा आहे घोड़िए के घुंगरी रिकॉर्डिंग की तैयारी हले पई आहे। तैयारी आहे भाग भरिए के जो वनवा में था विया तैयारी था कन मूंसां शादी अथसि झट खां पोइ वरी चवंदा आहिनि त शादी न हूंदी आहे, शादी हूंदी आहे, पर कोई बि असां इंजॉय पिया कयूं। चवंदा आहिनि त आशिक़ मजबूर आहे भली केॾो बि कंधा अचो त शादी हेॾे त मासात वनवा जी तैयारी में लॻी पई और पुटण रिकॉर्डिंग थो करे बीठो। असां पंहिंजे थियण वारे नए अबे सां गॾु लाइव रानी अब्बासी वॾी असांजी मोहतरमा रानी अब्बासी थोड़ी के असां हिनखे 6 रुपए औलाद मिलिया आहियूं। आमीन। बाबा अॻी माई आई त हिकिड़ो पुट खयूं आई, उहो पुट तव्हां ॾिठो आहे। वरी मासात ॾी आई आहे, ॿ बचड़ा खणी आई, हाणे ॾिसूं त हे कहिड़ो पटको था बदलायो। बंद कयो आपा शमीम अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? असां इहो शादी थी रही आहे दोस्ती वनवा थी रहियो आहे। उनजी तैयारी पई आहे। रानी ता लाइव बंद कयो त असां रिकॉर्डिंग कयूं जन चवंदा हो तूं पंहिंजी न बंद हाणे सीन कयो सेट करो सेटिंग कर। नाज़रीन दोस्तों असां सभु हींअर तैयारी करे रहिया आहियूं ऐं मां तव्हांखे ॾेखारियां त असांजी वनवा जी बि तैयारी थी रही आहे, जेका तव्हां ॻोठनि में असां कंदा आहियूं। वनवा जी तैयारी पिया कयूं हिते। हे असांजो मेकअप मैन जेको असांखे सुहिणो कंदो आहे। आहियूं कोन अहिड़ियूं, पर हे पंहिंजा थोरा हथड़ा प्यार जा घुमाए सभु सुहिणो कंदो आहे। आहे त सही न, उन जो को फंक्शन त आहे न। कहिड़ा छा मेकअप वारो मेकअप सही असां हे असांजो वरी बचड़ो खजू असिस्टेंट डायरेक्टर। को डायरेक्टर घटा त न मां न वधण ध्यान को डायरेक्टर मिसाल तौर ते नानी सियाणी विजन दिया रदे पके में पानी सब सुञाणींदा हो मूंखे। हां ऐं माना जेको आहे हे असांजो तमामु सुहिणो आर्टिस्ट कॉमेडियन स्टेज जो तमामु सुठो। हेलो हाणे असां एवरीबॉडी कंदासीं यानी बाय। हे त बंद न कंदी पर मां बंदी कैमरास लव यू ऑल। थैंक यू वेरी मच। नाम ना कर ले, ये लेके से बाहर के घूम फिर कर लाए।